मीडिया हाउस पहुचण जो मक़सदु इहो हुयो त ज़िले कश्मीर में वधंदड़ बदअमनी ऐं क़बाइली तकरार आया ॾींहुं असांजा नौजवान ओढ़ा पका कोसजनि था बेदर्दी सां। असांजा भोतार जागीरदार MNA MPA अधूर निंड में सुता पिया आहिनि ऐं जेके कबीलनि में तकरार हलनि पिया ऐं उन्हनि जे रोकथाम जे लाइ को बि क़दम नाहे खयो। इन जे लाइ SUP मुख़्तलिफ़ टेमनि ते एहतिजाज बि कया आहिनि ऐं मज़म्मतूं बि कयूं आहिनि, सेमिनार बि कोठाया आहिनि। त ज़िले में जेको असां वटि नस्ल कुशी हले पई ऐं नंढड़ा ॿार कुसजनि था, औरतूं कुसजनि थियूं, नौजवान पोढ़ा पका कुसजनि था, जंहिंमें क़बाइली तकरार आहिनि। इन जे लाइ को बि रोकथाम नाहे, को सेमिनार नथो घुराए, को मेड़ काफ़िला के कभी कभार किथे जेको आहे मेड़ काफ़िला जेकॾहिं वञनि था उन में ज़रूर असां वञूं था पिया, पर जीअं का भरपूर सरदार पंहिंजी किरदारु अदा करनि उहो किरदारु अदा न पियो थिए। इन जे लाइ असां तव्हांजे चैनल जे ज़रिए मां तव्हांजो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां ऐं जेको तव्हां असांखे साथ ॾिनो आहे, हर वक़्तु जेको मुज़लुमनि जो आवाज़ थिया आहियो ऐं जेको आहे सो तव्हां आवाज़ बुलंद कयो आहे। अॼु इन साॻिश जी कड़ी आहे त सुभाणे पाण भरपूर एहतिजाज करणु वञूं पिया इन ख़्याल सां त असां वटि जेके नस्ल कुशी हले पई उन में बंगवार महमदानी जो तकरार हले पियो, खोसा गोलानि जो तकरार हले पियो, ॾहाणी भयनि जो तकरार हले पियो, महर जतोई लॻा पिया आहिनि। उन में जेके बि कबीला आहिनि सब्ज़ोई चाचड़ लॻा पिया आहिनि। माना कई जेके कबीला आहिनि कहिड़ा गणे जेकॾहिं ॻणियूं पाण त इलाही जेके असां ज़ातनि कबीलनि में जहिड़ा हलनि पिया। इन जे लाइ उनजो रोकथाम कोन्हे को ऐं जेको आहे सो आया ॾींहुं माण्हू क़तल थियनि था, कानून जी टिकाणे का। इन जे लाइ SSP साहब ऐं उनखे गुज़ारिश कयां थो, उन सां तमामु बहितरीन सुठा तालुक बि आहिनि, सुठो उन कमु बि कयो आहे, उनखे शाबाश बि हुजे अमन अमान जे मसइले ते, पर क़बाइली तकरारनि ते उनखे तवजो ॾियणो पवंदो ऐं जेके चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे पाबंद करणो पवंदो ऐं जेको आहे ॾोहियारनि खे का बि रिआयत न हुजे ऐं ॾोहियारनि जेको दीन ईमान कोन्हे को। ऐं ताज़ो गौसपुर में तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो अमन जो जेको आहे सो रखवालो जेको आहे सो सिकंदर पंवर, मां सम्झां थो उनजो पुटु उनजा पोटो ऐं उनखे शहीद कयो वियो आहे। ऐं इन जे लाइ त हुन महिनत करे ज़िले में अमन अमान जे लाइ जाखोड़ियो आहे, जदोजहद कई आहे ऐं ॾोहियारनि खे का रिआयत नाहे ॾिनी। इन जे लाइ ऐं मोहम्मद मुराद गांगरे साहब खे बि जस हुजे शाबाश हुजे, जंहिं सुठो कमु कयो आहे अमन अमान ते। अॼु रोड हलनि पिया, रस्ता हलनि पिया ऐं जेको आहे सो, पर मुंहिंजी उन गुज़ारिश आहे त अञा इहो काफ़ी कोन्हे। उहो ऑपरेशन थियणु घुरिजे, बेरहमाना ऑपरेशन थियणु घुरिजे जंहिंमें धाड़ेलनि खे बिल्कुलु कुचलियो वञे। इन जे लाइ धाड़ेल ग़रीबनि मिसकीननि हारनि खे अगवा करे क़तल करे ऐं जेको आहे सो उन्हनि खां का पुछा गुछा कान्हे का, उन्हनि खे कानून जे कटारे में आंदो वञे। ऐं इन जे लाइ ऐं जेके नंढड़ो शहीद थियो आहे ऐं सिकंदर पंवर जो पुट ऐं पोटो उन जा कातिल सिर्फ़ और गिरफ़्तार कया वञनि ऐं जेको आहे सो गिरफ़्तार न थींदा त अॻिलो लाइमल असांजो तमामु सख़्तु हूंदो। असां IG सिंध खां, घरू वज़ीर खां घुर था कयूं त छो जो असांजे करे शहीद थियो आहे, हिन कश्मीर ज़िले जे माण्हुनि जे लाइ शहीद थियो आहे, उहो असांजो फर्ज़ बणिजे थो त उहो असां उनजो ॿियो का ज़ाती उनजो एजेंडा कोन हो, ज़ाती जंग कोन हुयो। उन सिर्फ़ अमन अमान लाइ जदोजहद कई विडियो ऐं जेको आहे सो ड्रोन किराया ऐं जेको आहे सो हमला कया ॾोहियारनि खे ख़तम करण जे लाइ। मैं यहाँ के विंग कमांडर को गुजारिश करूंगा कि खुदारा आप आगे आए, बेरहमाना ऑपरेशन करें, क्योंकि जिला कश्मीर चलो अमन अमान तो आप लोगों ने ठीक काफी मेहनत किया है SSP के साथ मिलके, मैं आप लोगों को भी जस दे रहा हूं और SSP साहब तो जस के लायक है, लेकिन यह है कि अमन कबाइली तकरार है, हमें ये नासुर बने हुए हैं, इनको खत्म करना चाहिए। इनके जो सरदार हैं उन सरदारों को मैं भी गुजारिश करूंगा खुदारा आप आगे आए। और जैसा तेगो खान तेगानी ने अपना 75 आदमियों को सिलेंडर करवाया है उसको मैं शाबाश दूंगा। और जो सरदार हैं बेजरानी कबाइल के सरदार हैं उनको मैं गुजारिश करूंगा, सुदरानी कबाइल के सरदार हैं गोलो बंगवार मदारी साहब
उन सारों को मैं गुजारिश करूंगा कि खुदा आप आगे आए, इस नस्ल कुशी को बंद करवाएं। आप अपने जो भी आदमी हैं सिलेंडर करवाएं, अमन अमान हमें दें, हमें सुकून से जीने दें। हमारे 35 सैकड़ों हमारे यहाँ कंदकोर जिला कशमोर से आदमी चले गए हुए हैं, कोई कराची गया है, कोई दीवान बिरादरी हमारे इंडिया चले गए हैं। बेचैनी है, इस बेचैनी को खत्म करें। और कल हम एहतजाज करने जा रहे हैं। हम एक ही एजेंडा है हमारा कि सिकंदर पवार के बेटे को, उसके पोते को शहीद किया गया, उनके कातिल गिरफ्तार करें और कबायली तकरार खत्म करें। हम इसके आगे जाके हम कोशिश करते हैं कि जो लड़ाई चल रहे हैं उन्हनि जे ॾे असां वेंदासीं। कोशिश कयूं था कि असां टीमूं जोड़ियूं ऐं कबायली तकरार जे उन्हनि मुतबर चङा मुड़ुस वठी करे क़ुर पाक ऐं नियाणियूं वठी असां उन्हनि जे दरनि ते कोशिश कयूं था त मीटिंग घुराए करे उन्हनि ॾे जेको आहे सो बेड़ काफ़िला वठी वञूं त ज़िले में असांजे में जेको कतलेआम हले थी, दहशतगर्दी हले थी, अमन अमान काफ़ी बहितर आहे। ऐं हाणे जेको आहे सो इहो जेको ड्रामो हले थो, इहो ड्रामो बंदि थिए, माण्हू सॼा क़तल थियण खां बचनि ऐं जेको आहे सो अमन अमान असांखे मिले। सुभाणे मां अपील कयां थो ज़िले कशमोर जे माण्हुनि खे, घण घुरियुनि खे, सहाफ़ियुनि खे ख़सूसन दावत ॾियां थो। तंगवानी जे सहाफ़ी हुजनि, कंदकोट जा हुजनि, ज़िले पूरे जा हुजनि, वकील हुजनि, अदीब हुजनि, उस्ताद हुजनि, शाह रावासी हुजनि, हमदर्द, सजन दोस्तनि खे इहा अपील थो कयां त खुदा रा अॻिते अचो, हिन रैली में शिरकत कयो। सुभाणे 9:30 बजे इंशाअल्लाह शमस पंप खां प्रेस क्लब ताईं मार्च कयो वेंदो। घण घुरियुनि खे मां पंहिंजे बिरादरी दहाणी बिरादरी खे उन्हनि खे बि अपील कयां थो, सॼे बिरादरियुनि खे कंहिंजा नाला खणी उन में हर कास्ट जे माण्हुनि खे अपील थो कयां त अॻिते अचो ऐं हे ज़ात पात खे न ॾिसो। ज़ाती को मुंहिंजो मुफ़ाद कोन्हे, ज़ाती मुंहिंजो जंग कोन्हे ऐं मुंहिंजो जंग इहो आहे त अमन अमान थिए, असांखे सुकून मिले, असांजा बचड़ा न कुसजनि, असांजा नौजवान, असांजा घर न हुजनि, असांजूं औरतूं बेवाह न थियनि। इन जे लाइ सुभाणे दावत ॾियां थो पियो ज़िले कशमोर जे माण्हुनि खे। खुदारा महिरबानी करे अचो ऐं पंहिंजो रेफरेंडम ॾियो त जीअं ज़िले कशमोर जा माण्हू हज़ारनि जे तादाद में निकिरनि ऐं घुर करनि त असांजे कबाली जहिड़ा न मंज़ूर ऐं कबाली जहिड़नि जे लाइ आहे। अमन अमान काफ़ी माशाल्लाह बहितर आहे ऐं मां एसपी साहब खे मुंहिंजे तरफ़ों शाबस बि हुजे, मुंहिंजे दोस्तनि जे तरफ़ों जस हुजे ऐं उन जदोजहद कई आहे। अॻिते बि असां उमेद रखूं था उन मां, जेकॾहिं अमन अमान न ॾिए हा त असां उनजे लाइ ॻाल्हायूं हा ऐं बिल्कुलु आङुर बि खणूं हा, पर उनजी बहितरी आहे ऐं उन में टोटल एसएचओ जेके बि आहिनि सभु महिनत कनि पिया। भली जेको आहे सो कंदकोट सिटी में हाणे काफ़ी बहितरी आहे। खलील लगारी, उन सां गॾु कादरो भंगवार आहे, सिकंदर पवर आहे ऐं पंहिंजो जागीरानी साहब आहे ऐं टोटल मतिलबु एसएचओ जेके सुठो कमु कनि पिया। इन जे लाइ ॿी गुज़ारिश इहा आहे त मां तंगवानी एसएचओ खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे माण्हुनि खे बिला जवाज़ तंग न कयो, इंतकामी कार्रवाइयूं न कयो ऐं जेको आहे सो कैसा नाजाइज़ न कयो। सुठो कमु कंदो त असां शाबाश ॾींदासीं। बाक़ी तव्हां उहा ॾिठो आहे जेतिरे ताईं त तव्हांजी टीम मुंहिंजे एसपीपी कारकुननि खे ऐं तंग करे थी पई, इंतकामी कार्रवाई करे पई थी पई, इहा वांगार इहा मां कतई बर्दाश्त कोन कंदुसि, को निंदड़का कोन्हनि ऐं मुंहिंजे कंहिं बि माण्हू खे जेकॾहिं नाजाइज़ी थी यकीन सां चवां थो पियो त मां ऋण ॿारे छॾींदुसि तव्हांजे ख़िलाफ़ ऐं सकून जो साह कोन खणंदुसि। मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हांखे ख़बर आहे, पोइ मां दमादम मस्त कलंदर कंदुसि। पंहिंजा रवैया दुरुस्त कयो ऐं मां हिन चकर ऐं तव्हांखे